हैदराबाद में यूथ डिपार्टमेंट जे सहकार ऐं यंग सोशल रिफॉर्मर्स जे तावन सां हैदराबाद क्लब में पाक फौज खे ख़राज तहसीन पेश करण जे हवाले सां हैदराबाद क्लब में तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में शरीक जुनैद दाहिरी, डॉक्टर समी सोलंकी, कुरतुल्लैन समेत नौजवाननि बि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे मुक़ररिन चयो त अॼोको प्रोग्राम पाक फौज जी शान में रखियो वियो आहे। हिननि चयो त असांजे मुल्क जी फौज दुनिया जे मुल्कनि जी फौज खां बहादुर फौज आहे। असांजे मुल्क जी फौज मुल्क जे लाइ पंहिंजी जानिन जो नज़रानो ॾिनो आहे। हिननि चयो त पाक फौज असांजो शान आहे ऐं असांजा नौजवान पाक फौज सां गॾु आहिनि। हिननि चयो त पाकिस्तान ईअं ई हमेशह शाद ऐं आबाद रहंदो। हिननि चयो त अॼु अगरि असां पंहिंजे घरनि में सुकून सां सुम्हूं था त इहो पाक फौज करे, छो जो असांजे मुल्क जी फौज बॉर्डरनि ते मौजूदु आहे ऐं असांजे मुल्क में अमन लॻो पियो आहे। हिननि चयो त दुआ आहे त असांजे मुल्क जी फौज हमेशह ईअं ई सुरखरू रहंदी। जॾहिं त प्रोग्राम जे आख़िर में सर्टिफिकेट पिणु विरहाया विया।